नाज़ी शेदादपुर में पुलिस तशद्दुद में फ़ौतिल उस्ताद जे वारसन ऐं शेरिन पारां लाश रखी धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूमात अली नवाज़ सिरेवाल खां जी। अली नवाज़ जी बिल्कुल, शेदादपुर के बुखारी पाड़े वासी प्राइमरी स्कूल के हेडमास्टर 75 वरन जो उस्ताद जाम अजीज जखो पुलिस के सख्त तशद्दुद में मारिजी वियो आहे। सियासी समाजी धड़नि पारां धरणो हंयो वियो आहे। उन्होंने मुतालबो कयो आहे त मुलवस पुलिस ऑफिसरनि ऐं ॿियनि ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे ऐं उन्हनि खे नौकरियुनि मां डिसमिस कयो वञे जिन बेगुनाह उस्ताद ते तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त जेसीं ताईं पुलिस ऑफिसरनि ते केस दाख़िल न थींदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। वादे रहे त 2 करोड़ की पर्ची में उस्ताद जाम अजीज जखरो के गिरफ्तार कयो वियो हो। पुलिस जाम अजीज जखरो के गिरफ्तार करे संदसि मथां तशद्दुद करे क़त्ल कयो हो। पुलिस लाश के अस्पताल में लावारस हालत में छॾे वई हुई। वारसन ऐं शहरनि जो राति खां मुसलसल एहतजाज जारी आहे। जी अली नवाज़ समाज जी मेहरबानी।